नाज़रीन ते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त अफ़गानिस्तान में ज़िलज़िले तबाही मचाए छॾी आहे। फ़ौतियुनि जो अंग 1000 खां वधी वियो आहे। अफ़गानिस्तान जे सूबे पख्तिका में गुज़िरियल ॾींहं 6.1 जी शिदत सां ज़िलज़िले जा डोडा महसूस किया विया। ज़िलज़िले जे नतीजे में 600 खां वधीक ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ज़िलज़िले जे नतीजे में केतिराई घर ढही पट पइजी विया आहिनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। या ख़बर अवां सां ॿीहर शेयर कंदा हलूं। अफ़गानिस्तान में ज़िलज़िले तबाही मचाए छॾी आहे। फ़ौतियुनि जो अंग वधी 1000 खां वधी वियो आहे। अफ़गानिस्तान जे सूबे पख्तिका में गुज़िरियल ॾींहं 6.1 जी शिदत सां ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। ज़िलज़िले जे नतीजे में 600 खां वधीक ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ज़िलज़िले जे नतीजे में केतिराई घर ढही पट पइजी विया आहिनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि।